सॼी सिंध जियां हैदराबाद में भी माकड़नि फसलनि खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। फसलनि खे कापारी धक रसण करे नंढनि आबादगारनि सां गॾु हारी बि तमामु घणो परेशान थी विया आहिनि। माकड़नि 2 भेरा फसलनि ते हमिलो करे तमामु घणो नुक़सानु कयो, पर ज़राअत खाते या वरी इंतिज़ामिया पारां माकड़मार स्प्रे कराइण लाइ के बि क़दम न खयां विया, जंहिं करे हैदराबाद ऐं भरपासे में आबादगारनि जो करोड़ें रुपयनि जो नुक़सानु थियो। आबादगार तंज़ीमनि पारां एहतजाज जो चिताव बि ॾिनो वियो, पर हुकूमत न कंहिं सब्सिडी जो ऐलान कयो, न ई वरी तुर्त स्प्रे कराइण जी का ख़ातिरी कराई, जॾहिं त ज़रई माहिरनि हिकु दफ़ो ॿीहर माकड़नि जे शदीद हमले जी पेशन गोई पिणु कई आहे। अटड़ी, दरिया बेग मुग़ल, टंडो हैदर, टंडो जाम, शेख बुरकियो, हुसड़ी ऐं लतीफ़ाबाद समेत हैदराबाद जे भरपासे वारनि इलाइक़नि में फसलनि ते 2 भेरा माकड़नि हमिलो करे ववण, अंब, गुलाब, सारिन, मिर्चनि ऐं ॿियनि फसलनि खे खाई चट करे छॾियो। जेतोणीकि माकड़नि जे हमले खे काफ़ी ॾींहं थी विया आहिनि ऐं आबादगारनि पंहिंजी तबाह थियल फसलनि जी जाइ ते ॿिया फसल बि काइण शुरू करे छॾिया आहिनि, पर खेनि ॿीहर माकड़नि जे हमले जो बि तमामु घणो ख़दशो आहे। अंदाज़र सर हिते 400-500 एकड़ नुक़सानु थियो आहे। हिकिड़ो मुंहिंजो न भई मुख़्तलिफ़ ज़मीनदार बि आहिनि हिते, बुढ़ा बि आहिनि, मेरबर बि आहिनि ऐं मशहूरी बि आहिनि ऐं ओढो साहब आहे, उन जी बनी बि ॿिया बिरोई आहिनि, हर क़ौम जा थिया आहिनि। अंदाज़न 500 खां 600 एकड़ नुक़सानु थिया आहिनि। ववण, मिर्च ऐं सौज़ी भाॼी, गुलाब, इहो गाहि, जूअर, इहे नुक़सानु थिया आहिनि। हाणे काफ़ी नुक़सानु थियो, हद खां वधीक नुक़सानु थियो। 2-2, 3-3 चकर हमिलो थियो आहे मकड़नि जो। ऐं उहो दाद फ़रियाद त आहे कोन। असांखे दवा ॾियनि, असां इस्तेमालु कंदासीं, असां हणंदासीं। गवर्नमेंट सिर्फ़ु असां एतिरो तावन करे असांखे ॾियनि, असां पाण स्प्रे कंदासीं। यकीन करियो, असां 50,000 लख रुपए जो असां रुगो पुराणा टायर साड़िया आहिनि इन्हनि ते मकड़नि जे भॼण लाइ। हिकिड़ा मां कोन आहे, पर ॿियनि ज़मीनदारनि खां तव्हां इंटरव्यू वठी सघो था, ॿुधो सर। हाणे उहो कुझु दाद फ़रियाद कुझु न कुझु तावन गवर्नमेंट असां सां करे, त वाणनि खां असीं कर्ज़ बि खयो आहे, सभु व्याजनि ते भाण विझी खणी असां पोखियो आहे, बैंकनि खां कर्ज़ खयो वेठा आहियूं। हाणे उन्हनि खे असां छा ॾियूं? फसल त असांजे विया ई तबाह थी। मुतालबो सर हाणे महिरबानी करे जेके बैंकनि खां असां कर्ज़ खयूं, इहे असां जान छॾाइनि, या को असां इहो घर बर खपाए असां उन्हनि खे ॾियूं। भला हिकिड़े पासे थियूं न सर, हाणे ॿार बचा केॾांहुं करियूं? हिकिड़ो करियो न, ऐं ॿियो हीअ मकड़ मोकिलियो अथनि। हा साईं, हा ख़ुदकशी करियूं, असां मां करियूं त ठीकु आहे, पर असांजे हारी नारी सभु ख़ुदकशी कंदा। इहे जेके असां गवर्नमेंट ते FIR कटाईंदासीं, इहा महिरबानी करे असांजो मुतालबो असां दवा दारू ॾियनि, असां पाण स्प्रे कंदासीं। असां ज़मीनदार ॿिया बि काफ़ी ज़मीनदार आहिनि, असांजो ग़रीब तबाह थिया आहिनि। बख़ुदा हक़ीक़त ॿुधायां, तव्हां भले विज़िट करियो, मूवी भरियो सर, इहे साम्हूं तव्हां खाई वेंदा, भले भरे ॾिसो था। गुलाब खे पूरो खाई विया, गुलाब 2-3 महीननि खां तयारु थींदो। पोइ मिर्ची साम्हूं तव्हांजा आहिनि, पर वण भरियल, वण तव्हां ॾिसो 3 चकर हींअर वरी पोखियुनि पिया। असां 10 किलो 6,000 रुपया 10 किलो असां वठी आया वाणनि खां। उहे त विया, हर बि विया, पाणी बि वियो, असां डीज़ल पियो सड़े। अञा ते कुझु कोन ॾिनो अथनि, दवा अञा मकड़ कोन था माराए सघनि। इहो छा असांखे ॾींदा? इहो महिरबानी करे सिर्फ़ु असांखे दवा वठी ॾिनो, असां पाण स्प्रे कंदासीं। ऐं जेका हिन खां महिरबानी पुॼे की इहो कर्ज़नि मां असांजी जान छॾनि। इहे वाणनि खां कर्ज़ खयो आहे, वाणे जा बि जीअर आहिनि, बैंक वारो ज़रई बैंक वारो बि जीअरो, उन खां तव्हां भले पुछा करे सघो था। सर असुल हक़ीक़त इहा आहे, जेको हिन गुलाब पहिरीं त असांजो पोटाड़ो फुल आबादी में हो, मण ॾेढ मण लहंदो हो महीने से, पर डेली ॾियारी जे हिसाब ते। हाणे जीअं मकड़नि खां पोइ मकड़ हिन जो गुलाब पोटाड़ो जा मुखड़ी जेको गुल होसि न, टोटल खाई वियुसि। हाणे हिनखे 5-6 महीना लॻंदा महिनत करण में, वरी डबल भाण, डबल ख़र्च, गुड धड़ चला ऐं पाणी, ॿीण टीण ते ख़र्च थिए, पोइ वञी को तयारु थिए। हाणे साईं वधि में किलो 2 किलो एकड़ में पियो लहे, वधि मां वधि लहे थो 3 किलो या 4 किलो, न त सर मण खां ॾेढ मण लहंदो एकड़। साईं हिते असांजो वॾो नुक़सानु थियो आहे। जेके गाह पोखियासीं, बाजर, जुअर, उहे त सरासर खाई विया। मथां पोखियासीं वणनि जा 20-25 एकड़ रुगो सिर्फ़ु मोजा खाॼी विया आहिनि। हिते ॿ दफ़ा तक़रीबन मकड़नि जो हमिलो थियो आहे। असीं गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबो था करियूं त महिरबानी फ़रमाए असांजे हिन सॼी सिंध जी असांजे हिन तर में स्प्रे कराए ॾिनो वञे, त माण्हू इन नुक़सान खां बची सघनि। असांजे सिंध में असां सभिनि माण्हुनि जो रोज़गार जो ज़रियो सिर्फ़ु ज़राअत आहे। जेको हींअर
गुज़िरियल 6-7 महीननि खां रुगो लास में वञे पई। मथां आहे शहरनि में लॉकडाउन। असांजा हारी नारी जेके ग़रीब आहिनि उहे बि शहर वञण खां कासिर आहिनि। साईं वॾे में वॾो नुक़सानु अंब जो थियो। जो अंब अञा बेचूर बि कोन थियूं अंबड़ियूं त मथां कयो हमिलो। उन में गौच सॼो खाइजी वियो ऐं अंबड़ियूं जेके पंहिंजी पोज़ीशन में उन उते ई उहे वण वणनि में ई सुकी वियूं आहिनि। उहे चवंदो त असीं तव्हांखे वण ॾेखारींदासीं। मुंहिंजी राय इहा आहे त सॼी सिंध खे आफ़त सटियल इलाइक़ो करार ॾेई हिन मां ढल ऐं जेके इहे ज़रई टैक्स आहिनि इहे मुआफ़ कया वञनि त माण्हुनि जे लाइ भलाई थींदी। छो जो सॼी दुनिया जीअं पाकिस्तान जीअं असांजे सूबे सिंध खे बि हिन करोना वायरस ऐं प्लस उनखां वॾी मुसीबत जेका सिंध में थी आहे असांजे तर में या सॼे ओवरऑल में जेको ॾिसो पिया तव्हां असां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया जेको ज़रई नुक़सानु थियो आहे सभु जिन्सूं सम्झो ज़रा तबाह थियल अथव। हींअर उनखे को कंपनसेट कयो वञे, को रिलीफ गवर्नमेंट जे तरफ़ां ज़मींदारनि खे, हारियुनि खे, मज़दूरनि खे ॾिनो वञे। जीअं करोना जे लाइ कुझु गवर्नमेंट जे तरफ़ां कयो वियो आहे, शहरनि में जीअं मज़दूरनि जे लाइ कुझु कयो वियो आहे तीअं हारियुनि जे लाइ बि कयो वञे ऐं नंढनि ज़मींदारनि जे लाइ कयो वञे। वॾा ज़मींदार आहिनि उन्हनि में सहप आहे, पर जेको नंढो ज़मींदार आहे 50 एकड़ जो या 20 एकड़ जो उन में सहप कोन्हे। असांजो मतिलबु तमामु बुरे नमूने सां मुतासिर थिया आहियूं। महिरबानी फरमाए असां त ख़ासि करके ढल आबियानो इहे जेके बि आहिनि इहे असां त माफ़ु कया आहिनि। साईं आबादी त रही ई कोन्हे का। जेतिरी बि आबादी हुई घटि में घटि असां वटि वण, तूरियूं बकर जे हिसाब सां तूरियूं हुयूं ऐं मिर्च आहिनि, सावा धाणा आहिनि। त उन्हनि खे आहे का शइ कोन्हे, का शइ छो जो हिकिड़े दफ़ा आया वरी अञा 15 ॾींहं कर्ज़ा खणी माण्हुनि वरी जेको थो पोखियो थी वरी ॿियो थो हिते घटि में घटि 8-10 दफ़ा आया आहिनि ऐं लखनि किरोड़नि जे हिसाब सां ईअं जो इहे पट बि भरिया पिया। सो तबाही ई तबाही आहे। हिकिड़ो भेरो वरी जेको आहे माकड़नि जो हमिलो थींदो उन खां पोइ का इंतिज़ामिया तहरुक में आई आहे? साईं इंतिज़ामिया सुतल आहे, इंतिज़ामिया तहरुक में कोन ईंदी। इंतिज़ामिया ई सम्झ में असांखे कोन थी अचे। असांजो MNA त हूअं ई नाहिल आहे, उहो आहे ई नाहिल माण्हू। उहो उनजे त माना घरां वञी तक आहे ही साईं तारिक शाह पीपल्स पार्टी जो MNA आहे। हाणे अहिड़ा असांखे MNA ॾेई छॾिया अथनि त पोइ छा कंदासीं। MPA आहे उहो बि कोन अचे ऐं न ई कंहिंखां पुछा था कनि न कंहिं ग़रीब सां मिलनि न करनि का शइ कोन्हे। उन्हनि जो ज़ोर इहो आहे त जेको बि माण्हू ईंदुनि न त उनखे चवनि तूं UC चेयरमैन हटड़ी वारे सां वञी ॻाल्हाए। हाणे हटड़ी ऐं चेयरमैन ऐं UC जो ऐं को MNA MPA त कोन्हे, हाणे को मिनिस्ट्रियूं मूंखे आहिनि। तव्हां जेको हिन ख़र्च जो या हिन नुक़सान जो को अंदाज़ो लॻायो, को तख़मीन लॻायो? ॻाल्हि इहा आहे त हाणे तख़मीनूं केतिरो असीं लॻायो। हिते जेको बि हिननि हिते ग़रीबनि माण्हुनि एतिरा त कुझु कणकूं पोखियूं, उहे कणक विकिणी ऐं ॿिज वरितूं। उन खां पोइ हिकिड़ो दफ़ो उन खां पोइ वाणियुनि खां खयूं कर्ज़ु, हिकिड़ो दफ़ो खयूं, ॿियो दफ़ो हाणे टियों दफ़ो थी। त हाणे अखियुनि अॻियां त का आबादी कोन्हे। बसि हाणे इहे रोज़ रोज़ त कर्ज़ु बि कोन खणंदा। किन ज़रई बैंकुनि मां खयो आहे, किन वाणियुनि खां खयो आहे। त हाणे उनजो अंदाज़ो त कोन था लॻाए सघूं, पर किरोड़नि जे हिसाब सां आहे। किरोड़नि जो हिसाबु आहे, किरोड़नि जो नुक़सानु आहे। इंतिज़ामिया खे गवर्नमेंट खे जेको त स्प्रे करणु खपे। हाणे पंजाब में त तक़रीबन स्प्रे थियनि पिया, हिते असां वटि स्प्रे कोन्हनि। असां वटि का बि अहिड़ी शइ कोन्हे का। हिकिड़ो असां वटि पाणीअ जा मसाइला, पर उहे त असां वरी बि डोड़ी सोड़ी मिड़ेई पोइ कीअं न कीअं असां करे वठंदा आहियूं, अरेंज थियो वञे। कॾहिं पोइ फसल सुकियो वञनि, कॾहिं कीअं, बाक़ी कोन था नथा करे सघनि। गवर्नमेंट माना नथी। मुतालबो असांजो इहो आहे त असांखे पहिरीं स्प्रे करे ॾियनि। पहिरियों मुतालबो असांजो इहो आहे। ॿियो त असांखे हाणे जेतिरा बि ॿिज बाण जेके बि गवर्नमेंट पंहिंजी सब्सिडी ॾिए न असांखे, उहे ॾियनि। हाणे न त हाणे केॾा वेंदा, चलो ज़मींदार त ज़मींदार, पहिरीं हारी केॾा वेंदा। असां तव्हांखे हली ॾेखारिया हीअं न उन्हनि जा घर, उन्हनि जा घाट, उहे हली पाण ॾिसो त पाण ई तव्हां अंदाज़ो थी वेंदो। गवर्नमेंट बि अंधी कोन्हे, अखियुनि सां अची ॾिसे, पर छाजो हिते अचनि ई कोन। ईंदा त अची ॾिसंदा, अचनि ई कोन त छा अची ॾिसंदा हिते। आबादगारनि जो चवणु आहे त हुननि ज़रई बैंकुनि मां कर्ज़ु खणण सां गॾु दुकानदारनि खां ओधर ते ॿिज ऐं भाण बि खयो आहे, जेको हाणे संदुनि ॻिची में पइजी वियो आहे। माकड़नि खेनि कर्ज़ी करे छॾियो आहे। माकड़नि सबबु रुगो आबादगार ई न पर ग़रीब हारी बि तमामु घणो मुतासिर थियो आहे ऐं सभ खां वधीक परेशान बि ही हारी ई आहे। हारी पंहिंजे ॿारनि बचनि सां गॾु ॿनी में मज़दूरी करे पैदावार कनि था, पर माकड़नि संदुनि समूरी महिनत ते पाणी फेरे छॾियो आहे। छा हारपो कंदा आहियो तव्हां?
हा वाह गुल खाई विया असांजा, मिर्च पोखिया उहो खाई विया, वण 2 टे चकर पोखिया उहो खाई विया, 4-5 चकर मिर्च पोखिया उहा खाई विया, असांजो गुलाब खाई वियो। हाणे असीं खायूं छा? असांजो रोज़गार जेको आहे उहो खाई विया मकोड़ियूं, हाणे असीं किथां खायूं? केतिरो नुक़सानु थियो आहे? नुक़सान जाम थी वियो। वण खाई विया 4-5 एकड़ वणनि जा, 4-5 एकड़ मिर्चनि जा, 4-5 एकड़ गुलनि जा, हा उहो सभु खाई विया असांजा। हाणे छा थियणु घुरिजे? हाणे छा थिए? हाणे ग़रीबनि जो जेको कयो तव्हांजी महिरबानी, हा न, हा हुकूमत असांखे जेको करे ॾे उहो असांजी महिरबानी तव्हांजी। असां घणा परेशान आहियूं त असांजी मदद कयो, असांजो फसल खाइजी वियो आहे, महिरबानी कयो असांजी मदद कयो। असांजो कुझु कोन बचियो असां ग़रीबनि खे, असां हेॾे घर ई अञा कोन ठाहियासीं, उहो उन खां अॻु में असांजो फसल खाइजी वियो आहे। हाणे महिरबानी कयो कुझु असांजी मदद कयो। फसल असांजो वण हुआ, मिर्च हुआ, माना सभु खाइजी हलिया। हाणे माना असीं सफ़ा ई पोठे ते वेठा आहियूं। हा हाणे का शइ कोन बची थी, हर पोइ असीं माना हाणे असांजो नुक़सानु जाम थी हलियो, तमामु जाम नुक़सानु थी हलियो। हाणे छा थींदो? हाणे जेको सरकार जेको असांजे महिरबानी करे ॿारनि सुधा असां माना जेको बि मुआसीं, हाणे त असांखे का शइ कोन, असां 5-6 चकर असां खेड़ाए वरी नई सही पोखियोसीं। फसल बोण हुया, मकड़ खाई, मिर्च पोखियासीं उहो बि खाई विया मकड़। हाणे बसि पिया फिरूं बननि में, ॿियो छा करे? केतिरी तकलीफ़ आहे, केतिरी ॾुखियाई आहे, केतिरी परेशानी? खाई त असीं त अटे में जलो लॻा पिया आहियूं, इहा त ईमानदारी ॿुधाई। छा करे वजह छा करे? फसल ते आहे त ज़मीनदारनि वटि छा हूंदो? ज़मीनदार बि ॾिसंदा फसल वियो हलियो, हाणे पोइ केॾा वञूं? हारी त परेशान, ज़िम्मेदार बि ॾाढा परेशान आहिनि। पोइ अब ज़मीनदार को थींदा कोन जब 2-2 कुमरा फसल थिए, ऐं असां सां त इहो ज़ुल्म आहे। पोइ हाणे जीअं हुकूमत खे वणे ईअं करे। कहिड़ो कहिड़ो फसल भला हिते तबाह थियो आहे? पोइ फसल वण आहिनि, मिर्च आहिनि, गाह थियो आहे, ये गुलाब जॻह आहिनि, गुलाब में बि जेको जिते मण गुलाब ॾींदो उते 5-5 किलो पिया खाई हल। साईं तक़रीबन हिते सभु ग़रीब तबिको ऐं हारी नारी आहिनि, सभु बनियुनि वारा आहिनि, हारी नारी आहिनि, उहे पंहिंजो उन्हनि जो रोज़गार आहे इन फसलनि ते आहे। से मकड़ खाई आहे न, हाणे त मुल्क पंहिंजो वीरान लॻो पियो आहे सॼो। केतिरी परेशानी थी आहे? ख़ासि तौर ते असां अगरि ठीकु आहे नंढा ज़मींदार परेशान आहिनि, पर हारियुनि जी अगरि ॻाल्हि कयूं त हारी केतिरा परेशान आहिनि? हारी तबिको साईं अॻे कर्ज़ी लॻो पियो वीचारो। हींअर जेको वणनि जो नुक़सानु थियो आहे तक़रीबन उहो 1,00,000 एकड़नि में थियो आहे, ऐं असांजे यूसी में तक़रीबन 4% को बचो, 12 त खाई आहिनि पंहिंजो मकड़। किथे त बिल्कुलु मुल्क सॼो साफ़ु करे छॾियो अथनि। ग़रीब तबिको अटे में ई बदिला, तव्हांखे पाण ख़बर आहे, परेशान लॻा पिया आहिनि वीचारा ग़रीब माण्हू। अलाह ख़ैरु कंदो। हाणे असां पंहिंजो रिक्वेस्ट कयूं था साईं मुराद अली शाह साहिब खे, ऐं पंहिंजो वफ़ाक़ वारनि त असांजा को तावन ई कोन कयो। साईं तक़रीबन जेको नुक़सानु थियो आहे न, त इहे जेको टैक्स आहे, टैक्स हिननि ते माफ़ु थियणु खपे। ज़रात जे मथां जेको टैक्स आहे, जिन ग़रीबनि जा ट्यूबवेल आहिनि, बिजलियुनि जा बिल आहिनि, उहे बिल माफ़ु थियणु खपनि। ग़रीब हाणे बिल किथां भरे सघंदो? हाणे हुन वटि आहे कुझु खाइण लाइ कोन्हे। ॻोठनि में जेके आहिनि इहे रहंदा, त सभु वीचारा ग़रीब आहिनि। हाणे बिल भरण हिन वटि पैसा ई कोन्हनि, जो फुटनि में आसिरो आहिनि, गाहनि में, उहे सभु मकड़ खाई हाणे ग़रीब वीचारनि तव्हां पाण ख़बर आहे। माकड़नि जे हमले खां पोइ वॾा ज़मींदार त शायदि धक पचाए वञनि, पर ही नंढा ज़मींदार ऐं हारी कीअं गुज़ारो कनि? आबादगारनि जो चवणु आहे त माकड़ त खेनि कंगाल करे हलिया विया, जॾहिं त हिन ॾुखे वक़्त में चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़रात खाते संदुनि का बि सार नाहे लधी। जे वक़्त ते माकड़ मार स्प्रे करायो वञे हा त संदुनि एॾो वॾो नुक़सानु न थिए हा। आबादगारनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त एॾे वॾे नुक़सान खां पोइ खेनि ख़ासि सहूलियत ॾींदे संदुनि कर्ज़ ऐं ज़रई टैक्स माफ़ु करे सब्सिडी ॾिनी वञे, त जीअं हू ॿीहर पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे सघनि। जॾहिं त हारियुनि पिणु अहिड़ो ई मुतालबो कयो आहे त संदुनि ज़मींदारनि खे रिलीफ ॾिनो वञे, त जीअं संदुनि बि गुज़र सफ़र थी सघे।